श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर के अंदर निवारू जोटवाड़ा के अंदर भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर जो आज भूमि पूजन थियो ऐं जल्द ही निर्माण कार्य भी शुरू थींदो ऐं सभिनी जयपुर वासियों के समक्ष हिकिड़ो वरी सुहिणो सुठो ऐं सुंदर असांजे भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर हूंदो। इहो मंदिर श्री झूलेलाल साईं सेवा समिति निवारू जोटवाड़ा की तरफा निर्माण कार्य थे पियो ऐं जंहिंजी ज़मीन जी ॻाल्हि करूँ तो ज़मीन इनके दान में ॾिनी आहे भाई साहब प्रदीप कुमार रूपवानी जेका संस्थापक एवं संरक्षक भी हैं इन भगवान श्री झूलेलाल साईं सेवा समिति या। तंहिंजे अलावा इन समिति के अंदर गौरी शंकर पंजवानी जी अध्यक्षन, जय कुमार गोकलानी जी उपाध्यक्षन, हरीश कुमार रामनानी जी महासचिव, महेश कुमार सुखवानी जी कोषाध्यक्षन, ललित कुमार माखीजा जी सलाहकार ऐं अशोक कुमार खेनानी सचिवन। दोस्तों, इन्हनि सभी मिली करे ॾाढो ही सुठो हिकिड़ो सराहनीय कार्य कयो अथनि जेको अद्भुत ऐं अतुलनीय कार्य आहे। एक तरफ जिते सिंधी समाज जा कई माण्हू धर्मांतरण पिया करनि, कई शिकायतूं भी अचनि, त ॿिए तरफ़ ॾिसो अहिड़ा सुठा सुहिणनि माण्हुनि मिली करे भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर स्थापना जी पहल कई अथनि, जैसा कि असांजा सिंधी समाज जा माण्हू पंहिंजे सिंधी समाज सां जुड़ियल हुजनि, पंहिंजे इष्ट देव भगवान श्री झूलेलाल साईं सां जुड़ियल हुजनि ऐं पंहिंजी सिंधी संस्कृति सां जुड़ियल हुजनि। पर बहरहाल अगर इन मंदिर जेकी अॼु भूमि पूजन थियो आहे इन जी ॻाल्हि करूं त इहो हिकिड़ो चमत्कार जे स्वरूप थियो आहे। कुझु ॾींहं पहिरीं निवारू मां हिकिड़ो जथो वियो भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर में तपोभूमि मंदिर जेको उहो पवंदो अथव गुरुग्राम जे अंदर, गुरुग्राम सोना ऐं नगली धाम जे अंदर वो मंदिर स्थापित है जेके तपोभूमि मंदिर चवंदा आहिनि। उते इहो निवारू जी तरफां पूरो हिकिड़ो सिंधी समाज जो जथो वियो ऐं उते वञी करे इन्हनि हिकिड़ी मन्नत मांगी कि भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर असांजे निवारू में भी हुजणो घुरिजे, पर कुछ प्रॉब्लम्स के कारण इहो कमु थी न पियो सघे, न को ज़मीन में मिले ऐं न को कुछ को कार्य थे पियो। तो दोस्तों, चवंदा आहिनि न चमत्कार को नमस्कार है। उते जे महिनत अची जेको तव्हांखे चवणो आहे हिते झूलेलाल साईं जे दरबार में तव्हां चई वञो ऐं झूलेलाल साईं तुरंत प्रभाव सां ॿुधंदा आहिनि, जल्दी ॿुधंदा आहिनि, सच्ची भावना सां चई वञो। तो दोस्तों, भगवान श्री झूलेलाल साईं ॿुधी ऐं हिकु हफ़्ते जे अंदर उन्हनि खे इहा ज़मीन दान में मिली ऐं तंहिंजे पश्चात इन्हनि ज़मीन जो पूजन करे ऐं मंदिर जो निर्माण कार्य जल्द सां जल्द ही प्रारंभ करण वारा आहिनि। तो दोस्तों, चवंदा आहिनि न जिते भक्ति आहे उते ही शक्ति आहे। दिल सां जेको भगवान श्री झूलेलाल साईं खे मञे थो, भगवान झूलेलाल साईं सदाईं हुन सां गॾु थो रहे, उन हृदय में वास थो करे, उन घर में वास थो करे, उन कण कण में वास थो करे। ये आस्था जी ॻाल्हियूं आहिनि। दोस्तों, जी हिन मंदिर जो भूमि पूजन थियो जेको विधि विधान सां गॾु विख्यात पंडितन द्वारा मंत्रोच्चारण सां गॾु विधि विधान सां गॾु जेको ही चइजे भूमि पूजन थियो ऐं इन मौके ते अॼु विशेष अतिथि के रूप में असांजा दादा ज्ञानदेव आहूजा जेका पूर्व विधायक भाजपा जी तरफा रहियल आहिनि ऐं तंहिंजे अलावा हितेश अडवानी, मुखी नानकराम जी, चंद्र प्रकाश खेतानी जी ऐं तंहिंजे अलावा सिंधी समाज जा कई गणमान्य लोग रहा उपस्थित। बैंड बाजे बाक़ायदा ढोल नगाड़न सां गॾु थियो अॼु भूमि पूजन। तो दोस्तों, अॻे जी भी असां अपडेट ॾींदा रहंदासीं। ॾिसंदा रहो सिंधी समाचार राजस्थान। जय श्री झूलेलाल।